महंगाई के हिन दौर में जिते हर माण्हू जो बूथ चढ़ियल आहे उते चटपटिन ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चेहरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। जेकॾहिं तव्हांजे मोबाइल में बैटरी टाइमिंग जो मसलो आहे त 2 फुटनि जी विथी सां बीह भित में हणोसि, मसलो हल न थिए त मां ॾोही। जेकॾहिं विराणो आहे त भत विरायो, बाक़ी दुख सुख विराइण सां किथे था पेट भरिजनि। ॿियनि मुल्कनि में चवंदा आहिनि त गर्मियुनि जी मौसम आहे ऐं पाकिस्तान में वरी चवंदा आहिनि त वापडा वारनि खे गारियुनि ॾियण जी मौसम आहे। वॾियूं वॾियूं डाणूं हणंदड़ दोस्तनि खे सिर्फ़ु हिकु ई मैसेज करियो, वॾा 100 जो लोड त मोकल, चुप कराए सघे थो। दिल त चवे थी उन्हनि माण्हुनि जे अखियुनि में मिर्च विझां जेकी फेसबुक ते ॾेॾर वांगुरु वॾा वॾा तारा कढी पोस्ट पढ़ण खां पोइ लाइक कमेंट करण खां बग़ैर ई अॻिते गुज़री वेंदा आहिनि। पाण खे गॾु साबित करण लाइ ज़रूरी न आहे त तव्हांजो आवाज़ु गॾु जहिड़ो हुजे, पर वॾेरनि जे उताक ते वेही बि इहो रुतबो माणे सघिजे थो। गर्मी ख़त्म करण लाइ मूं हुकूमत खे सलाह ॾिनी आहे त जून जुलाई खां पोइ अगस्त जा महीना ख़त्म कया वञनि ऐं मई खां पोइ सिधो सेप्टेम्बर अचे। शादी करण में एतिरी देरि बि न कजे जो मेहंदी घोट जे हथनि बजाए घोट जे मथे खे लॻाइणी पइजी वञे। ही हुयूं हिन वक़्त जी चटपटियूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।